शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। खुद के आत्मा समझी बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां। हाँ, मां आत्मा शक्तिशाली आहियां। मुंहिंजे आत्मा जो ये शरीर निरोगी आहे। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था कि असांखे हिन दुनिया में रहंदे हुए दुखनि खे छॾिणो। जे माण्हू सन्यास कंदा आहिनि न, सन्यासी माण्हू छा कंदो? घर बार छॾे वेंदो, है न, छॾंदो आहे। सन्यास मतिलबु कुझु छॾणु। त उहो ई असांखे बि सन्यास करिणो आहे। कंहिंजो सन्यास करिणो आहे? दुखनि जो सन्यास करिणो आहे। हाणे दुखनि खे छॾो। चई न छॾो त छुटो। जेसिताईं असां छॾंदासीं न दुखनि खे, तेसिताईं दुख ख़तमु ई न थींदा। अॼु हिन ॻाल्हि जो दुख, अॼु हिन ॻाल्हि जो दुख, अॼु इहो थियो, अॼु इहो थियो, ॻाल्हियूं त ईंदी ई रहंदियूं, थींदियूं ई रहंदियूं। त बाबा असांखे चवनि था, छॾो त छुटो। जीवन में जेतिरो जल्दी जल्दी ॻाल्हियुनि खे छॾे करे अॻियां वधंदव न, ओतिरो जल्दी जल्दी तव्हां पंहिंजे जीवन में सफ़ल थींदव, ख़ुशि रहंदव, शांत रहंदव। है न, जीवन में सुख शांति ख़ुशी सभिनि खे खपे। लेकिन अॼु माण्हू सुख शांति ख़ुशी में रही नथो सघे। छो जो चाहींदे हुए बि उहो ॻाल्हियुनि खे भुलिजी नथो सघे। नयूं ॻाल्हियूं बुद्धि में धारण नथो करे सघे। है न, चाहींदे हुए बि आत्मा दुख परेशानियुनि सां मुक्त नथी थी सघे। त बाबा चईंदा आहिनि, छॾो त छुटे। जेतिरो असां जीवन में ॻाल्हियुनि खे, दुख परेशानियुनि खे छॾंदा वेंदासीं न, इन ईअं कई, न ईअं कई, न ईअं कई। ॾिसो, कोई त्योहार ईंदो आहे त उन ॾींहुं बि त माण्हू भुलिजी करे त्योहार मल्हाईंदो आहे न, है न। उन ॾींहुं बि त माण्हू न दिमाग़ में दुख छो रखी वियो, हिन ईअं कई, न ईअं कई, इहे बुद्धि में छो रखी वियो? छॾो त छूटो। त बाबा चईंदा आहिनि, ॾिसो, कॾहिं कोई माण्हू बीमार थी वञे, या जॾहिं कोई माण्हू शरीर छॾे हली वेंदो आहे, त बि त माण्हू जेको आहे उहो सोचंदो आहे न कि अरे बीमार आहे, हाणे त छॾ। न, आख़िर त कॾहिं त माण्हू भुलिजंदो आहे। मरण खां पोइ त भुलिजी ई वेंदो, ॿियो जन्म वठंदो। सभी आत्माउनि खे, सभिनि खे शरीर छॾे करे हली वेंदा त ॻाल्हियूं भुलिजी वेंदियूं। पोइ माण्हू चईंदा आहिनि, हा उहो हुई, असांजी ॾाॾी हुई, असांजी माउ हुई, असांजो पीउ हुयो। बाक़ी जेके बि ॻाल्हियूं आहिनि, हाणे माउ पीउ जी जेकी ॻाल्हियूं हूंदियूं, उहो ॿई शरीर छॾे हली आहे त सभु ॻाल्हियूं भुलिजी वई हूंदियूं। उहो ॿई कुझु बि न खणी वेंदासीं, न ॻाल्हियूं खणी वेंदासीं। हा भई, अगरि असां संबंध में अची करे असांखे बि कंहिं बुरो भलो चयो, असां हुनखे माफ़ु कयो, या असां बि कंहिंखे बुरो भलो चयो, असां हुन सां हुन समय माफ़ी मांगे छॾी,
या चलो पंहिंजे मन में त माफ़ करे छॾियो, त कम से कम बोझ त न खणी वेंदासीं। कम से कम असांखे ॿिए जन्म में चुकतू त न करिणो पवंदो। कम से कम इहे त सोचूं न भई हाणे अगरि असां हिक ॿिए खे माफ़ न कंदासीं, हिक ॿिए सां माफ़ी न घुरंदासीं, त असां ॿिए जन्म में वरी चुकतू करिणो पवंदो न। हिन करे बाबा चवंदा आहिनि छॾो त छूटे। ॻाल्हियुनि खे जेतिरो जल्दी छॾे सघंदा आहियो, जेतिरो जल्दी भुलिजी सघंदा आहियो, ओतिरो असांजो इहो जन्म बि सुठो थींदो, अॻिले जन्म में बि असांजे मथां कोई पाप जो बोझो न पवंदो। न त वेही माण्हू पूजायूं कराए थो, श्राद्ध कराए थो, अलाए छा छा करे थो। इहे पूजायूं कराइण, हिन जा ग्रह ख़राबु आहिनि न, इहे सभु इन करे ई थींदो आहे। इहे दाॻो पाए अञा एतिरो समय क्रोध हलंदो। ये जेके असां जेका कर्म करे ईंदा आहिनि, सम्झो हिन जन्म में अगरि असां अंत ताईं अगरि असां दिमाग़ में ॻाल्हियूं रखी वेठा आहियूं, हीअ अहिड़ी आहे, हीअ अहिड़ी आहे, मुंहिंजी ससु मूंखे हीअं कई, मुंहिंजी ॾेराणी वेराणी हीअं कई, मुंहिंजी हिन हीअं कई, मुंहिंजे पति हीअं कई, मुंहिंजी नुंहुं हीअं कई, मुंहिंजे ॿारनि हीअं कई। अगरि असां हाणे ताईं शरीर छॾंदे समय बि अगरि असांखे यादि रहंदो न, उन समय त असांखे बीमारी में माण्हू पंहिंजे शरीर में उहो हूंदो आहे, त जॾहिं कॉन्शियस आहे न जीते जी सभिनि खे माफ़ु करे छॾियो, रोज़ ई सभिनि खे माफ़ु करो, सभिनि सां माफ़ी घुरो, त पोइ असां शरीर बि सुठी रीति छॾंदासीं ऐं असांखे ॿियो शरीर बि सुठी रीति मिलंदो, ॿियो नयो मिलंदो। आख़िर त हर हिक जो पार्ट ख़तमु थींदो ई आहे न। हाणे तव्हांजी ससु हुई, हुनजो बि पार्ट ख़तमु थी वियो न। कंहिंजो बि पार्ट सदा थोरी रहंदो, ॿियो नयो पार्ट शुरू थी वेंदो। वरी 5000 साल खां पोइ तव्हांजी जो ससु हुई, वरी उहो ई पार्ट वॼाईंदी। हीअ कैसेट हिते हलंदी ई रहंदी आहे 5000 साल जी, कोई नई ॻाल्हि न आहे। हीअ चकर फिरंदो ई रहंदो। अॼु जो ॾींहुं बीतो, उहो 5000 साल पोइ ईंदो वापसि। अॼु जो ॾींहुं 5000 साल पोइ ईंदो, हुन खां पहिरियों न ईंदो। त अॼु जो ॾींहुं वियो, जो खाधो पीतो, खेॾिया, लड़ाई झगड़ो कयो, जो बि कयो, सभिनि सां क्षमा मांगो, क्षमा करो, कल्ह जो नयो ॾींहुं। अहिड़ो जीवन जीअण माण्हू सिखी आहे त दुनिया केॾी सुठी थी वेंदी। परंतु ईअं न असां सोचूं चल ठीकु आहे, क्षमा मांगे छॾंदासीं, चल थोरो लड़ाई झगड़ो त करूं, ईअं न। असांखे कंहिंसां बुरो बि न करिणो आहे। ईअं न ठीकु आहे राति जो सॉरी चई छॾंदासीं, न भई सॼो ॾींहुं अॼु जो ग़लती थी उहो कल्ह न थियणी खपे, इहो बि ध्यानु ॾियणो खपे। छो जो असांखे पुण्य जो खातो जमा करिणो आहे न, है न। अगरि तव्हां पंहिंजो इहो जन्म ऐं ॿियो जन्म बि सुठो चाहींदा आहियो, कंहिं कारण जो बि बोझ तव्हांजे मथां न हुजे, त तव्हां अॼु खां हिन विकार बुराइनि जे वश थी करे कर्म करणु छॾे छॾियो। माफ़ करणु सिखो, माफ़ी मांगणु सिखो। ज़रूरी न आहे असां वॾा आहियूं त असां छो माफ़ी मांगूं। आत्मा दुख जुदी आहे न, त इन करे बाबा चवनि था कंहिंसां कंहिंजो संन्यास करिणो आहे, दुखनि खे छॾण जो संन्यास इहे करो। जे उहो घर बार छॾे वेंदा आहिनि, तव्हां दुखनि खे छॾे छॾो, बीती ॻाल्हियूं भुलिजी वञो, विकार बुराइयुनि जो संन्यास करो। समझदारी सां परमात्मा असांखे समझदारी सां जीवन जीअण सेखारींदो न। भॻवानु कॾहिं न चईंदो असांखे कि मुंहिंजे नाम जा जप तप तीर्थ करो, पाठ करो। उहो त परमानेंट इलाज ॿुधाईंदो आहे। भॻवानु त असांखे परमानेंट इलाज ॿुधाईंदो। माण्हू त असांखे छा सेखारींदा? माण्हू कोई बि किथे बि कंहिं बि टिकाणे मंदर में कोई असांखे सेखारींदो आहे कि तव्हां पाप कंदा आहियो, हीअं चईंदा आहियो, हीअं कंदा आहियो, अॼु खां न कजो न। माण्हू बसि ग्रंथ शास्त्रनि खे मूर्तियुनि खे सजाए
आरती करे, पाठ पूजा करे, प्रसाद बाटे, बस थी वियो। केरु ज़िम्मेवारी खणंदो आहे? कहिड़ो टिकाणो, कहिड़ो मंदरु ज़िम्मेवारी खणंदो आहे कि हुन वटि जो माण्हू आरती ॿुधणु अचनि था, सत्संग कीर्तन ॿुधणु अचनि था, उन्हनि मां माण्हू हाणे अॼु खां गुस्सो न कंदा। कोई पुछंदो आहे तव्हांखे टिकाणे में कि तव्हां पंहिंजो क्रोध छॾियो, हेॾा वेॾा जी ॻाल्हियूं करणु छॾियो? कोई पुछंदो आहे? असांजो पीउ परमात्मा पुछंदो आहे कि ॿार अञा ताईं कोई दुख जी ॻाल्हि आहे छा मन में? विकार बुरायूं छॾियो अथव? अञा ताईं वैर भाव आहे छा? छोजी परमात्मा असांजो पीउ आहे न, पीउ पुछी सघंदो आहे, ॿियो कोई थोरी पुछंदो। अॼु माउ पीउ जेतिरो ध्यानु रखंदा ओतिरा भाउ भेण रखी न सघंदा, त माउ पीउ असांजो परमात्मा पिता आहे। ऐं इहे जेका बि गुरु संत सन्यासी आहिनि, इहे असांजा वॾा भाउर आहिनि, इहे असांजा माउ पीउ थोरी आहिनि। असांजी आत्मा जो पीउ परमात्मा आहे। उहो ई अची करे असांखे पुछंदो आहे, ॿार क्रोध ख़तमु थियो, विकार बुरायूं छॾिया अथव, त ई तव्हांखे जीवन में सुख शांती मिलंदव, न त केतिरो बि तव्हां कुझु बि करो तव्हांखे सुख शांती न मिली सघंदो। त परमात्मा परम धाम मां अची करे असांखे शिक्षा बि ॾींदो आहे ऐं रोज़ु असांखे पुछंदो बि आहे कि केतिरो अञा ताईं विकार बुरायूं आहिनि तव्हां में, केतिरा अञा तव्हांजे अंदरि पाप जो बोझो आहे। ये सभु ख़बरदारी असांजी परमात्मा रखंदा आहिनि कि मुंहिंजो कोई बि ॿार हाणे फालतू वीचारनि में न फसे। ये भॻवान कोई ईअं ज्ञान ॿुधाए करे, प्रसाद ॾेई करे मोकिले थोड़ी छॾंदो आहे घर में, ज्ञान बि ॿुधाईंदो आहे ऐं असांखे चईंदो आहे घर गृहस्थी में रहंदे कमु कंदे हुए मुंहिंजी शिक्षाउनि खे यादि करे उहो कमु कजो, पोइ मूंखे ॿुधाइजो केतिरो तव्हां में फ़र्क़ु आहे। जॾहिं परमात्मा पीउ असांखे हिते अची टीचर ठही ज्ञान ॾींदो न, त अॼु सेखारींदो कि अॼु कंहिंजी बुराई न कजो, कल्ह पुछंदो बुराई कई कंहिंजी, केसि ताईं ख़तमु थींदी आहे असांजे अंदरि बुराई जेकी आहे, ॿियनि जी बुराई करणु, ॿियनि जी बुराई करणु इहा असांजे अंदरि बुराई आहे। त इहा बुराई कॾहिं केसि ताईं ख़तमु थींदी? अञा केरु पुछी सघंदो आहे? कंहिं भाई साहिबु तव्हां खां पुछो अथव? केरु पुजारी पुछंदो? न, परमात्मा पीउ पुछंदो। परमात्मा पीउ असांखे टीचर ठही करे हिते अची करे पढ़ाईंदो आहे ऐं शिक्षा ॾींदो आहे। चईंदा हुआ हाणे ॿुधायो मां जो तव्हांखे शिक्षायूं ॾिनियूं, केतिरी तव्हां जीवन में धारण करे हलियो आहियो, केतिरो तव्हांजे जीवन में फ़र्क़ु आयो? न आयो आहे त छो न आहे? छा मुश्किल आहे? त छो नथा छॾे सघो? काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्ष्या द्वेष नफ़रत घृणा, बुरो सोचणु, बुरो ॻाल्हाइणु, इहे छो नथा छॾे सघो? कारण छा आहे? न एॾो वॾो वॾो पीउ ई असांखां पुछी सघंदो। त परमात्मा चवनि था कि हाणे समझदारी सां पंहिंजो जीवन जियो, बेसमझी सां न जियो। बसि हा कोई बि दुख अची वियो आहे, भई हीअ पढ़ियो हीअ कयो, दुखनि जो कारण ढूंढो, उन्हनि खे ख़तमु करो। भई मुंहिंजे जीवन में रोज़ु रोज़ु दुख परेशानी अचे थी, हीअ ॻाल्हि अचे थी, हिन जो कारण छा आहे? कहिड़ो अवगुण आहे, कहिड़ी कमी कमज़ोरी आहे जंहिंजे कारण असांजे जीवन में इहा अचे ई थो बार बार विकार बुराई, ऐं उन कारण खे ख़तमु कंदा वञो, तॾहिं असांजे जीवन में परिवर्तन ईंदो, तॾहिं असां समझदार थींदासीं न, तॾहिं असां समझदार थींदासीं। जेसि ताईं गहराई सां हर हिकु ॻाल्हि खे शांती सां ॿुधंदव न, सम्झंदव न, तेसि ताईं असां समझदार न थी सघंदा आहियूं। तेसि ताईं असां पापनि जे मथां पाप कंदा ई रहंदा आहियूं।
पोइ जॾहिं पाप जो घड़ो भरिजी वेंदो आहे त पोइ असांखे भुगतणु शुरू थींदो आहे। पोइ माण्हू चिल्लाईंदा आहिनि, हे भॻवान हीउ छा थो करे, मां त तोखे एॾो पूजियो कयो, लेकिन पूजा आदि ज्ञान आदि सत्संग आदि में वेंदे हुए बि त तव्हां ॿियनि खे दुख ॾिनो, ॿियनि जे लाइ हेॾे होॾे ॻाल्हियूं फैलायो, ॿियनि खे परेशान कयो। हुन समय माण्हू इहे नथो सोचे मां रोज़ु भॻवान जो अमृत वेलो थी करां, मां हीअं छो सोचां। हुन समय त देह अहंकार हूंदो आहे न, देह अहंकार हूंदो आहे। सोचंदा आहिनि ॾिस हिननि बि त हिन खे मारियो, ग़लति कमु कई त हिननि बि हिन खे मारियो। वॾा वॾा देवी देवता आहिनि की माण्हू चईंदा आहिनि देवी देवताउनि खे बि क्रोध ईंदो आहे, भॻवान खे बि क्रोध ईंदो आहे। हाणे भॻवान खे बि क्रोध अचे त उहो दुनिया कीअं संभाले। अहिड़ो भॻवान, अहिड़ा देवी देवता जेके ख़ुदि खे ई क्रोध अचे थो, अहिड़ा गुरू जेके ख़ुदि खे ई क्रोध अचे थो, उहो असांजो क्रोध छा शांत कंदा। त बाबा असांखे चवनि था, ॾिसो जीवन में माण्हुनि जेको बि चयो आहे, मुंहिंजी त निंदा ग्लानी कई आहे न, मां त अहिड़ो न आहियां, मूं वटि त शरीर ई न आहे त मां क्रोध किथां कंदमि। लेकिन माण्हू एॾा बेसम्झ थी विया आहिनि, चवनि था शंकर खे बि क्रोध आयो। शंकर काथे देहदारी देवता, देवता खे बि क्रोध अचे त पोइ दुनिया में अचे त छा वॾी ॻाल्हि आहे न। जंहिंजे करे बाबा असांखे चईंदा आहिनि कि सदा पंहिंजे जीवन में समझदारी सां कमु करो। हीअं न जंहिं जो चईं उहो कंदा रहूं कंदा रहूं कंदा रहूं। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदाना। कर्मनि जे हिसाब किताब खे सम्झी करे पंहिंजी अचल स्थिति ठाहिण वारा सहज योगी ठहो। बाबा चवनि था जीवन में, असांजे जीवन में न सदा यादि रखो असांजे कर्मनि जे हिसाब किताब सां ई असांजो जीवन हलंदो आहे न। जेका अॼु असां कर्म करूं था उहो जीअं असां बीज बोयूं था उन अनुसार ई कल्ह पेड़ निकिरंदो। अॼु असां कर्म कंदासीं, अॼु असां माण्हुनि सां बाटे करे खाईंदासीं पीअंदासीं त कल्ह माण्हुनि खे बि लॻंदो हा भई हिननि बि बाटे करे खाधो, असां बि खारायूं सभिनि खे बाटे करे। कई बार अहिड़ा कंजूस माण्हू हूंदा आहिनि जो खाईंदा आहिनि पर खाराईंदा न आहिनि, पर त बि कॾहिं त उन्हनि खे लॻंदो कि हा उहे असांखे ॾींदा आहिनि त असांखे बि ॾियणो खपे। माण्हू ॾिसो सोचदा आहिनि हा भई उहा असांजे फंक्शन में आई हुई त असांखे बि वञिणो खपे, उहा असांजी बीमारी में मिलणु आई हुई त असांखे बि वञिणो खपे। त जहिड़ो बीज तव्हां बोईंदव, जो कमु तव्हां अॼु कंदा त उहो ई माण्हू बि तव्हां सां गॾु कल्ह उहो ई कंदा न। त अॼु असां सां अगरि अॼु असां कंहिंसां बुरो कयो त माण्हू बि बुरो कंदा। अॼु असां माण्हुनि सां गॾु निस्वार्थ भाव सां सुठो कंदासीं त माण्हू बि असां सां सुठो कंदा न। ईअं ई थींदो न। त जैसी जो कंदासीं उहो ई पाईंदासीं। त बाबा चवनि था कि इहे लेकिन असां अगरि कंहिंसां कल्ह बुरो कयो आहे ऐं असां नथा चाहियूं कि मूंसां गॾु ईअं थिए, त अगरि मां कल्ह कंहिंखे बुरो चयो त मां हुन समय मूंखे अहसासु न थियो, जॾहिं बि थियो हुन सां क्षमा मांगे छॾियो। भले हुन वटि वञी करे न, मन ई मन में हुन सां क्षमा मांगो, परमात्मा खे यादि करे क्षमा मांगो कि हा हुन आत्मा सुठो कमु कयो हुई लेकिन मां हुनखे ग़लति सम्झो
न त छा थींदो आहे कि असांजे मथां पाप जो बोझो चढ़ंदो आहे ऐं असां हिकु बार अहंकार वश थी करे हली वियासीं त बाबा चवंदा आहिनि कि ॿिया वार बि हूंदा आहिनि। हिकु बार असां अगरि ग़लति करे पोइ माण्हू अॻियां असां सोचूं था कयो त कयो केरु ॾिठो, लेकिन हुन समय असांजी आत्मा में दाग लॻी वेंदो, कोई ॾिसे न ॾिसे, भॻवान बि असांखे सज़ा न ॾींदो। जंहिं समय असां कुझु ग़लति कयो असांजी आत्मा जे मथां दाग लॻी, पोइ उहे ई जीअं असां ग़लति कमु कयो आहे उहो ई माण्हू बि, उहो ई आत्मा असां सां बि उहो ई ग़लति कमु कंदी, छोकी असांजी आत्मा में बि फीड आहे, हुनजी आत्मा में बि फीड आहे कि फलानी मूंसां गॾु ग़लति कयो हुई या फलानी मूंसां गॾु ग़लति कयो हुई। त बाबा असांखे चवनि था कि असांखे पंहिंजी दिल्ली बाबा असांखे चवनि था कि सदा पंहिंजे कर्मनि ते ध्यानु ॾियो, पंहिंजे कर्मनि जे हिसाब किताब खे सम्झी करे हर कर्म करो त कॾहिं बि असांखे एॾो परेशान न थियणो पवंदो। बाबा चवनि था कॾहिं बि असांखे परेशान थी करे जीवन में हारजणो न पवंदो। अगरि असां इहे सम्झी वेंदासीं भई जहिड़ो कर्म कंदासीं ओड़ो ई पाईंदासीं, पोइ तव्हां केतिरो बि सोचो हिन ईअं कई हिन ईअं कई, कंहिं न कई, तव्हां ई अहिड़ो सोचियो, तव्हां ई अहिड़ो ॻाल्हायो, तव्हां ई अहिड़ो कयो, हिन करे थी वियो। त ॿियो हाणे बाबा चवनि था कि हिन करे पंहिंजे हिसाब किताब खे साम्हूं रखो कि अगरि मां अॼु हीअं कंदमि त कल्ह मूंसां बि ईअं थींदो, ईअं न सोचो न थींदो, केरु थो ॾिसे, कर्म त लिखिजी वेंदो आहे न। स्लोगन आहे डबल लाइट रहणो आहे त पंहिंजी सर्व ज़िम्मेवारियुनि जो बोझ परमात्मा हवाले करे छॾियो। डबल लाइट अर्थात पंहिंजी आत्मा बि लाइट ऐं बाबा बि, सभु बोझ बि बाबा खे ॾेई छॾियो त हुन रीति बि लाइट थी वेंदासीं। त डबल लाइट रहंदासीं, सभु बोझ बाबा खे ॾेई छॾंदासीं, तॾहिं ई असां जीवन में सदा ख़ुशि रहंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति।